थोराइतो आहियां साईं ज़मान शाह साहब जो, साईं अलीज़र शाह साहब जो, जेके वक़्तनि बवक़्तनि असां सां मिलंदा रहिया आहिनि, राब्ते में रहिया आहिनि, कराची में थोरे हिते खैरपुर में। इन जेको असांजो सोलंगियुनि ऐं नारेलनि जो पंहिंजो आहे उन जी ठाह जे बारे में कल्ह असां पंहिंजी बिरादरी जी मीटिंग बि कईसीं ऐं उनखे एतमाद में वरितो आहे। असां पहिरीं बि ऐं कल्ह बि एतमाद में वरितो आहे त असां सिंध अॻे ई ॾाढी ॾुतियल आहे। ॼाणी वाणी सिंध खे झगड़नि में धिकेलियो वियो आहे ऐं साज़िश जे तहत बिरादरी जहिड़ा थियनि था जंहिंमें तमामु घणा जानी ऐं माली नुक़सान थियनि था पिया ऐं उहो तरक़ी जे राह में रुकावट बि आहे। हिनखे जसा कोशिशि कनि था पाड़े जे लिहाज़ सां असांजो बि हुन ते हक़ु आहे, हुननि जो असां ते हक़ु आहे, अचनि था नारेजनि ॾे बि वञनि था पिया। असां दारिया सां बिल्कुलु ठाह करण में राज़ी आहियूं ऐं असां पूरी कोशिशि कई आहे त को बि फ़साद न थिए, को नुक़सानु न थिए ऐं असां जिते बि फ़ैसिलो कंदा दरगाह शरीफ़ ते चवनि था भई ज़रूरु शायदि राज़ी थियूं आहिनि, असांखे को एतिराज़ु कोन्हे। ऐं साईं गौसबख्श महर साहब जे लाइ चयो अथऊं त उते फ़ैसिलो जेको आहे उहो बि हुजे, बिल्कुलु हुजे अखियुनि ते, असांखे को एतिराज़ु कोन्हे। असां बि हिकिड़ो अमीर विहारींदासीं ऐं हर को पंहिंजा बशीर कंदो ऐं इनशाला इहो फ़ैसिलो थियणु खपे ऐं जल्दी थियणु खपे त जीअं को इन में ॿियो शरारत न करे सघे। ऐं मां सोलंगी बिरादरी जे तरफ़ां यकीन थो ॾियारियां साईं जन खे त असां जेको बि फ़ैसिलो थींदो ऐं उहो असांखे यकीन आहे त हक़ ते थींदो ऐं जेको बि हक़ ते फ़ैसिलो थींदो बिल्कुलु असां उनखे फ़ैसिले खे पंहिंजो मञीदासीं ऐं उन ते इनशाला अमल कराईंदासीं। फैसले जे लाइ सभई राज़ी आहिनि, ईअं न आहे।